राणा जी चवई राणो मुझी कूंज जी चवाए ए आऊं त सदको थियां तव्हांजी न हुब मथां पर मोह जी हिकिड़ी ॻाल्हि त सुण राणा। ॿुधाए कहिड़ी ॻाल्हि मुख अबा वारनि जे घर कॾहिं कोठी हलंदे? आहे? ऐं तुंहिंजो हुकुम थिए ऐं राणो खान इनकार करे? कूंज इहा त अणथियणी ॻाल्हि आहे, पर को कूंज रिश्तो खे चङी तरह ख़बर आहे। मुंहिंजे ख़ासि माण्हू नबूअ जी शादी आहे। हाओ पोइ कुजाड़ो थियो? सम्झी पई न मुंहिंजी ॻाल्हि खे? ए हा राणा हा, आऊं सम्झां थी। हिन नबूअ जी शादीअ जो बार मुंहिंजी संगत मुंहिंजे मथां रखियो आहे। हाओ हाओ मूंखे ख़बर आहे। को हिन वक़्तु हिन महल चाचे मिस्री जे घर तोसां गॾिजी हलणु महाल आहे। जेकॾहिं तूं अकेली वञणु चाहीं भली वञ, हिन राणे खान खे को एतिराज़ कोन्हे। आउं तोखे कोन थो रोकियां। न राणा ए आऊं चाहियां थी त तूं मोह सां गॾु हुजी। त पोइ मुंहिंजी कूंज तोखे इंतज़ारु करणो पवंदो। हाणे ॿई ॻाल्हियूं तुंहिंजे हथ में आहिनि, जेको फ़ैसिलो तूं। ए विहांउ खे अञा केतिरा ॾींहं बचा आहिनि? ओ चरी हाणे ॾींहं केतिरा बचा? कुझु ॾींहं कोन बचा। ॼाण थी चाती नबूअ जी। ए पोइ बि मोह खे ख़बर त पए। कुंज हिन नबू निभागे जी शादी में रुगो 3 ॾींहं पोइ इहो बि जग जहिड़ो थी वेंदो। ए पोइ 3 ॾींहं ए मूंखे इंतज़ारु करणो पवंदो अबा जे घरे वञण लाइ? 3 ॾींहं हीअं आया हीअं विया। जीअं हुन निभागे जी शादी थींदी नबूअ जी, उन खां पोइ ही राणो खान तोखे पाण सां गॾिजी मिस्रीअ जे घर वठी वेंदो। ए मिज़बानी त असीं अधे बूरे वटि खाईंदासीं। ए रुठल जो परता आहिनि। ज़बरदस्त हिन भूरे वटि बि ज़रूरु हलंदासीं बसि न। ऐं जॾहिं न असां भूरे जे घर वञी पहुचंदासीं असांखे ॾिसंदो ॾाढो ख़ुशि थींदो। हे ॻाल्हि पक्की सम्झ। हे मतां हे ॻाल्हि तां फिरी वञी। हिन जो मतिलबु त ही राणो तोखे फिरणो फिरणो थो लॻे वादे जे ख़िलाफ़। ए न मोह जा राणा न। मासा त जो त को पतो ई कीमे अॼु चनेसर खे मारण जो पको इरादो करे छॾियो आहे। ए रुगो अचे त ख़बर पए। हा ए निभागा मुंशी वारा बि सलूड़े जे चकर में फाथा पिया आहिनि। ए मोए चनेसर खे को खणी वञण वारो बि कीमे। ए बि खासो मोहित जो हिते ई पूरो थी वञे। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।